सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण जी हिदायत ते कराची शहर में गैर कानूनी तरीक़े सां दाख़िल थींदड़ गाॾियुनि जे ख़िलाफ़ ऑपरेशन जारी आहे। ट्रांसपोर्ट खाते पारां 80 गाॾियूं तहवील में वरितियूं वयूं, जॾहिं त 58 रूट परमिट्स मुअतल कया विया। कानून जी भञकड़ी करण ते 18 ट्रांसपोर्टर्स खे वार्निंग जारी कयूं वयूं। 1392 गाॾियुनि ते 44,28,000 ॾंड विधो वियो। उन मौक़े ते सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो त हुकूमती क़दमनि जो मक़सदु समूरनि ट्रांसपोर्ट सरगर्मियुनि खे कानूनी मयार जे मुताबिक़ करणो आहे। सिंध जे ट्रांसपोर्ट वारे वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो त गैर कानूनी बस अॾनि जे ख़िलाफ़ ऑपरेशन सां कराची जे रस्तनि ते ट्रैफ़िक जो दबाव घटि थियो आहे। सिंध जे ट्रांसपोर्ट वारे वज़ीर शर्जील इनाम मेमण जो चवणु हो त सिंध सरकार बिना कंहिं फ़र्क़ जे कानून जे नफ़ाज़ लाइ पुरज़म आहे। कानून जी भञकड़ी कंदड़नि खे सख़्त कानूनी कार्रवाई खे मुंहुं ॾियणो पवंदो। सिंध जे सीनियर वज़ीर चयो त असांजी पहिरीं अवलियत गैर कानूनी ऐं गैर महफ़ूज़ गाॾियुनि खे रस्तनि तां हटाए शहरनि जी परेशानीअ जो ख़ात्मो करणो आहे। सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण जो चवणु हो त अवाम अमलदारनि सां सहकार करे ऐं ट्रांसपोर्टर्स कानून ते सख़्तीअ सां अमल कनि, ॿी सूरत में सख़्त कार्रवाई थींदी।